बेहतरीन किरदार सां वापसी रखंदड़ ऐं बहादुर अॻवान अॼु तव्हांजे असांजे सिविल शासी समाजी माण्हुनि जे विच में असांजे हिन स्टेज ते वेठल असांजा महिमान ख़ासि श्री अमजद शेख साहब ऐं उन सां गॾोगॾु असांजा DSP साहब ऐं SHO असद परियार साहब ऐं असां तव्हांखे असां सभिनी खे मान ऐं इज़त बख़्शींदड़ असांजो जामशूर शेर शेख कमेटी जो चेयरमैन रबनवाज अबरो साहब श्री अलांदो तुणो साहब शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब मोहम्मद बशीर मरी साहब श्री गुलाम सरफ अमरो साहब जमील मलिकारी साहब मीडिया जा जेके बि दोस्त ऐं ॿिया जेके सासी समाजी सां वाबस्ती रखंदड़ सभु दोस्त अस्सलाम वालेकुम। असीं निहायती शुक्रगुज़ार आहियूं साईं अमजद शेख साहब जा जिन असांखे पहिरीं मुलाक़ात में जीअं साईं जन पहिरीं मुलाक़ात लाइ असांखे टाइम ॾिनो हुयो त उन पहिरीं मुलाक़ात में साईं जन इहो चयो हुयो कि तव्हांजा जेके बि जाइज़ मसइला आहिनि या जेके बि तव्हांजी कंप्लेन आहे तव्हां मूंखे ॿुधायो। बाक़ी वरी जेको मुंहिंजो जेको किरदारु हूंदो उहो तव्हांखे टेम खां पाणी तव्हांखे ज़ाहिर ऐं ॾिसण में ईंदो। असीं उते कुझु तजवीज़ूं पेश कयूंसीं उन मज़ा साईं जन अलहमदुल्ला 75% त वाक़ई बिल्कुलु पंहिंजे किरदारु मुताबिक़ बहादुरी सां क्लियर करे आयो। साईं जन जा असां शुक्रगुज़ार आहियूं त साईं असांजे सिविल माण्हुनि जे विच में असांखे टाइम ॾिए थो, असां गॾु वेहे थो, कचहरी करे थो। साईं जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। असीं हिकिड़ी ॿी तजवीज़ जेका पहिरीं मुलाक़ात में साईं जन खे असां गुज़ारिश करे आयासीं त उहा साॻी तजवीज़ असीं वरी ॿीहर पेश कंदासीं। त उहा साॻी तजवीज़ असीं जॾहिं हिन साईं जन खां पहिरीं टोकरी नई साहब हुयो त उनखे बि तजवीज़ ॾिनीसीं त हिकिड़ी सिटी कैमरा जे CCTV कैमरा जे हवाले सां हिकिड़ी मुहिम जारी थी हुई जेका टोकरी नई साहब खे असां गुज़ारिश कयूंसीं जंहिंजी असांखे इंतिहाई ज़रूरत आहे भले मख़सूस जॻहियुनि ते मख़सूस चौकनि ते त उन मज़ा साईं जन जी ॻाल्हि खे सम्झी सघनि था। जेके बदामनी में जेको सिलसिलो शुरू थिए थो उन मां काफ़ी असांखे रिज़ल्ट मिले थो, उन मां काफ़ी असांखे फ़ाइदा मिलनि था। हाणे कुझु टाइम पहिरीं अहिड़ा के ॿ टे वाक़िया थिया त उन्हनि दुकानदार जे साम्हूं दुकानदार पंहिंजे हिसाब सां CCTV कैमरा लॻाया हुया जंहिंमां असांखे काफ़ी उन मां असांखे फ़ाइदो मिले पियो। त साईं जन खे असीं इहा तजवीज़ पेश पहिरीं कई हुआसीं। हाणे साईं खे असां गुज़ारिश कयूं था जेकॾहिं अहिड़ो को सिलसिलो आहे त जीअं जामशूर जी पुल आहे या चौक या चौराहा आहिनि त साईं जो असां त इहा दुआ घुरंदासीं त साईं जहिड़ा बहादुर अॻवान बहादुर आला ऑफिसर असां वटि हयात असां वटि मौजूदु हुजनि। लेकिन पुलिस जो सिलसिलो आहे पर साल 2 साल या 6 महीने बदिली थींदी रहंदी आहे। लेकिन साईं पंहिंजे टाइम पीरियड जे दौरान असांखे सेफ सिटी कैमरा जो असांखे हिकिड़ो ईअं सम्झो असां जामशूरियुनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो हिकिड़ो गिफ्ट असांखे ॾेई वञनि त असांजे लाइ हिकिड़ी इहा बहितर असांखे सहूलियत फराहम थींदी। या जेके अहिड़ा दुकानदार आहिनि अहिड़ा दुकानदार मुख़्तलिफ़ चौराहनि ते आहिनि त उन्हनि खे बि हिकिड़ो ज़िमेदारी सां चयो वञे त तव्हां पंहिंजी दुकानदारी पंहिंजी सहूलियत जे ख़ातिर पंहिंजे ॿार तव्हां सेफ कैमरा लॻायो त जीअं न करे अहिड़ो वाक़ियो थिए त असांखे हुन मां कुझु रिज़ल्ट मिली सघे। असीं हिकु दफ़ो वरी ॿीहर साईं जन जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। रब नवाज़ अबड़ी साहब जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांखे असांखे हेॾी वॾी इज़त ॾिनी ऐं असांखे इज़त ऐं मान बख़्शियो ऐं साईं सां असांखे कचहरी में मौक़ो मिलियो। महिरबानी।